ठेकेदार उन्हनि जा लंडन दुबई में फ्लैट्स आहिनि अपार्टमेंट्स आहिनि जेके वाठा अरबपति थी या थी सघे थो जी काबीना में जेको शिकारपुर जो हिकिड़ो माण्हू लोकल गवर्नमेंट जो वज़ीर हुयो भई करप्शन जी इंतहा करे छॾी तो हो भी साईं खे शायदि हुन वक़्तु ख़बर न हुजे जेके वज़ीर हुया अलॻि अलॻि नालनि जा हाणे उहो अरबी रुपया ॿुधण में अचे थो ठाही आहे मां कॾहिं बि साईं काइम अली शाह जी मुखालफ़त न कयां अगर असांखे यकीन हुजे हा जो साईं मतलब बीठा हो जाए लगे थो जीअं जमायती माण्हू पंजहठि की जंग में बीठो आहे फौजी खे चए थो वेही रहो जंग न आहे सभु पंहिंजा आहिनि बाबा तव्हां जमायती आहियो न त हे बि पंहिंजा तव्हां सम्झो था इंडिया जी फौज आहे शायदि हिन करे त लाज़मी तव्हां जंग बि विड़ी आया हो 71 या 65 वारी अच्छा त हे सभु इंडिया जा फौजी आहिनि पंहिंजा न सही आहे अगर असांखे यकीन हुजे हा जो साईं काइम अली शाह वज़ीर आला थींदो त असां मुखालफ़त न कयूं हिन करे जो साईं कम जो माण्हू आहे ऐं इलाही कमकार खैरपुर में कराया आहिनि ख़ासि तौर ते शहर में ॻोठनि में साईं पंहिंजी ज़िंदगी में कमु न कराए सघियो आहे न नालियूं आहिनि न को ड्रेनेज जो बहितरीन निज़ाम आहे न को सोलर प्लेटूं आहिनि ॻोठनि में बिजली न आहे त सोलर जी बि स्कीम हूंदी आहे गवर्नमेंट जी या बग़ैर पैसनि जे नौकरियूं मिलियूं हूंदियूं मूंखे ख़बर न आहे या TMOs ऐं म्यूनिसिपल कमेटीज़ जो पीपल्स पार्टी वारा जेको पतो वठंदा आहिनि उहो शायदि साईं कंट्रोल कयो हुजे बि मूंखे ख़बर न आहे या एतिरी अर्बन रुपयनि जी पुल जेकी ठही आहे रेलवे ट्रैक क्रॉस करदी आहे जेकी पुल वो भी सही ठही आहे या ग़लति ठही आहे टेक्निकली हे बि ख़बर न आहे मूंखे हाणे बि खैरपुर शहर में बरसाति थींदी आहे त बुॾी वेंदो आहे या पाणी निकिरी वेंदो आहे तव्हांखे ख़बर हूंदी साईं जा जेके साईं त ईमानदार माण्हू आहे पर साईं जा जेके वाठा अरबपति थी या थी सघे थो जो मज़दूरी करण सां करोड़पति थी विया हुजनि थी सघे थो ऐं वॾा वॾा होटल वाठनि बि होटल खोलिया आहिनि वॾा वॾा वो भी मूंखे ख़बर न आहे ॿुधण में अचे थो साईं वारनि जी जेके वेझा वर्कर आहिनि ठेकेदार आहिनि उन्हनि जा लंडन दुबई में फ्लैट्स आहिनि अपार्टमेंट्स आहिनि ऐं साईं वज़ीर आला हुयो हुन काबीना में जेके माण्हू कराची खपाइनि पिया वो भी थी सघे थो ॻाल्हि ग़लति हुई साईं जी काबीना में जेको शिकारपुर जो हिकिड़ो माण्हू लोकल गवर्नमेंट जो वज़ीर हुयो ऐं करप्शन जी इंतहा करे छॾी त हो बि साईं खे शायदि हुन वक़्तु ख़बर न हुजे जेके वज़ीर हुया अलॻि अलॻि नालनि जा हाणे उहो अरबी रुपया ॿुधण में अचे थो ठाही आहे ऐं तव्हांखे कुझु ई न मिलियो हुन खां पोइ साईं खे पीपल्स पार्टी रिटायरमेंट करायो ऐं मुराद अली शाह खे वज़ीर आला कयो त माण्हू चवनि था साईं रिज़ाइन न पियो करे त हुननि ज़ोरी रिज़ाइन वरितो हाणे असां उते मौजूदु त न हुयासीं पर ईअं ॿुधी ॻाल्हि हाणे बि असांखे अगरि यकीन हुजे हा साईं वज़ीर आला थिए थो या हाणे बि पीपल पार्टी ऐलान करे बिलावल साहब या आसिफ ज़रदारी साहब ऐलान कनि जो साईं काइम अली शाह वज़ीर आला थींदो त असां हाजी इमाम बख्श खे चऊं था बाबा पंहिंजो फॉर्म वापसि कर
मां सही ॻाल्हि थो कयां सोशल मीडिया जे ज़रिए बि ऐं तव्हांजे ज़रिए बि जो बिलावल साहब या आसिफ ज़रदारी साहब ऐलान कनि जो साईं काइम अली शाह वज़ीर आला थींदो पोइ त मयार न आहे, पोइ तव्हां भले वोट कजो साईं खे हिन करे जो तव्हांजे पाड़े जो वज़ीर आला हूंदो। पर अगरि उहो चवनि जो साईं सलाहकार बि न थींदो, रुगो MP थी करे कुंड में वेठो हूंदो, पोइ कहिड़ो कमु थींदो? पोइ कहिड़ो कमु थींदो तव्हां मूंखे ॿुधायो? कोई बि न थींदो। पोइ त साईं निशानी जे तौर ते हुते हूंदो असेंबली में, कमकार साईं न करे सघंदो। हिन करे साईं असांजो बि मोहसिन आहे, तमामु इख़लाक़ी माण्हू आहे, असांजे ॾाॾे जो बि साईं ख़ासि माण्हू रही चुको आहे, दोस्त बि रही चुको आहे। साईं गौस अली शाह बि साईं काइम अली शाह ॿई पहिरियों दोस्त भी होया, हाणे भी दोस्त नहीं, असांजे ॾाॾे जा भी ॿई दोस्त होया। ऐं साईं गौस अली शाह जे दौर में कोई करप्शन न थी जॾहिं वज़ीर आला हुयो ऐं ऑनेस्टी सां कमु हलियो। अॼु भी साईं जी उतार बंगला ईअं आहिनि जीअं जीअं ग़रीब माण्हू जा हूंदा आहिनि। ऐं साईं काइम अली शाह जा माण्हू शुगर मिलनि जा भी मालिक आहिनि, टेक्सटाइल मिलनि जा मालिक आहिनि। अलाए किथां आयो को खज़ानो हथ आयो या को एक्सीवेटर सां खाटी खुदाई थिए पई त हेठों को खज़ानो निकिरी आयो आहे, कुझु त थियो आहे। हाजी इमाम बख्श फुलपोटो साहब असां शुरू खां ॾिसंदा अचूं था, जोश को खरोश वारो माण्हू आहे, जज़्बे वारो माण्हू आहे। अहिड़े जज़्बे वारे खे ऐं जोश ओ खरोश वारे खे अगरि मौक़ो मिलंदो तो जोश ओ खरोश तव्हां ते इस्तेमालु कंदो, पूरी कोशिश कंदो जो साईं मां कमु करे ॾेखारियां, मूंखे पहिरियों दफ़ा MP जी सीट मिली आहे, त हुन जोश ओ खरोश जो तव्हां ऐं असां फ़ाइदो छो नथा खणूं? मां मफ़ाद वारी ॻाल्हि थो कयां, मां हाजी साहब जी फेवर नथो कयां, मां तव्हांजी फेवर थो कयां। जो अगरि हाजी साहब पहिरियों दफ़ो MP थींदो त जोश ओ खरोश हूंदो आहे माण्हू जो, अधु राति जो बि दरवाज़ो खटकाईंदासीं त निकिरी ईंदो, करप्ट पुलिस ऑफिसरनि खां बचाईंदो, करप्ट तपेदारनि खां बचाईंदो, करप्ट बिजली वारनि खां बचाईंदो, भत्ताखोर गुंडा बदमाश ब्याजखोरनि खां बचाईंदो, लठ बि खणंदो। फुलपोटो आहे, दिलेर क़ौम आहे, तव्हांजी ख़ातिर डंडा बि हणंदो चोरनि खे, कंहिंसां कॉम्प्रोमाइज़ बि न कंदो। अल्लाह साईं एतिरो हुनखे ॾिनो आहे जो रिश्वत बि न वठंदो। अल्लाह साईं इलाही कुझु हुनखे ॾिनो आहे, मेहनत वारो माण्हू आहे, कमाइण जो फन बि ॼाणे थो, अलॻि अलॻि क़िस्म जा सॼी ज़िंदगी कारोबार करे चुको आहे, ट्रांसपोर्ट जो कारोबार करे चुको आहे, पोल्ट्री जो कारोबार करे चुको आहे, इलाही कारोबार करे चुको आहे, मतिलबु क़ाबिल माण्हू आहे। इहे घर वेहण वारो ख़र्ची ते हलण वारो न आहे। त तव्हां पाण मूंखे ॿुधायो, दुआ बि कयो, कोशिशि बि कयो जो हिन जे खटण में तव्हांजो ऐं असांजो फ़ाइदो। हुनखे छा थींदो? लख रुपयो वधि में वधि MP जी पगार लख सवा, हुनखे को फ़र्क़ु न पवंदो। तव्हांजो ऐं असांजो फ़ाइदो आहे, जॾहिं फोन कंदासीं अची बि वेंदो, पुॼी बि वेंदो। साईं काइम अली शाह साहब वॾो क़ाबिल एतिराम आहे, पर तव्हां सां फोन कंदासीं तो अलाए को ॿियो माण्हू खणंदो, सेक्रेटरी खणंदो, चवंदो साईं आराम में आहे, साईं नथो अची सघे। अल्लाह साईं खे अञा ज़िंदगी ॾे, सिहत ॾे। साईं क़ाबिल एतिराम आहे, 90 साल खां मथे आहे। हाणे 90 साल वारे बुज़ुर्ग खे तव्हां असां बि शर्माईंदासीं फोन करण में जो हाणे कहिड़ो तंग कयूं बाबा, अलाए साईं जी तबियत सही आहे न आहे, आराम में हूंदो साईं, वज़ीर भी ना आहे, वज़ीर आला भी ना आहे, हिकिड़ो MP थी करे साईं वेठो हूंदो, न DC ॿुधे न SP ॿुधे। हिते त वसाणनि जो ज़िले ते तव्हांखे ख़बर आहे कब्ज़ो थींदो आहे जॾहिं PP जी हुकूमत ईंदी आहे। ऐं अगरि ऑपोज़िशन हुननि लाइ अची वई, हुकूमत असांजी ठही वई त पोइ हाजी साहब सलाहकार त पको आहे न, सलाहकार थींदो, सलाहकार थींदो, पोइ माण्हू पछताईंदा यार वोट कयूं आहे भलो हुजे, हाणे बि पोइ बि सलाहकार थी वियो। हिन करे वोट अगरि कयूं ऐं हुकूमत ठही वञे त पको वज़ीर त थींदो ख़ैरपुर जे कोटा में, पोइ अञा घणा कम करे सघंदो। असांखे वज़ारतनि जो शौक़ न आहे। अगरि हाजी साहब खटी वियो ऐं असांजी हुकूमत ठही
तो मां वायदो थो कयां पीर साहब के राज़ी करे कोई न कोई उहदो हाजी साहब के जरूर ॾियारींदा। एतरी वॾी क़ौम आहे ऐं हर माण्हू जा 4-4 दोस्त छॾियो 2-2 दोस्त बि हुजनि त तव्हांखे को मारे ई नथो करे। सरदार इम्तियाज़ साहब मरहूम जेको MP थियो त क़ौम जी बुनियाद ते थियो जॾहिं आज़ाद इलेक्शन हुयो 85 में। त हाणे सभु फुलकोटा 12 आना फुलकोटा बि अगरि मिली वञो तव्हांजी हुकूमत क़ाइमु थी वेंदी, हमेशह लाइ फुलकोटनि जी सीट थी वेंदी। ॿियनि जो बि ख़्यालु रखो। जीअं मुंहिंजे तक में अक्सरियत मेतलनि जी आहे त मां चाहियां थो जो मुंहिंजी जाइ ते अगरि को क़ाबिल एतमाद त सबनि, पर अगरि को मेतलो मेहनत करे ॾेखारे थोरी घणी बि त मुंहिंजी नियत आहे जो हुतां MP जी सीट मेतलनि खे मिले किंगरी में। मां सही दिलि जी ॻाल्हि थो कयां, मां ग़लति ॻाल्हि नथो कयां। ऐं हिन इलेक्शन में बि तव्हां पुछा करे सघो था साईं अली साईं ॾिन मेतले साहब खे असां अर्ज़ कयो हो जो किंगरी वारी जेकी MNA जी सीट आहे किंगरी गंबड़ सोबोदेरो अचो साईं तव्हां MNA ते बीहो, पुछा कजो। अली साईं ॾिन मेतले साहब खे असां अर्ज़ कयो हो जो तव्हां MNA ते अचो, जो मेतलनि जो हक़ आहे, इलाही तादाद आहे, अक्सरियत आहे, पर साईं माज़रत कई, साईं मना कयो। त हिन पोइ असां सरदार मुअज़्ज़म अब्बासी साहब खे अर्ज़ कयो जो अचो साईं तव्हां बीहो, तव्हां तमामु दिलेर ऐं बबर शेर आहियो सिंध जा। लाड़काणे में PP जी हुकूमत हूंदे हुननि खे तव्हां हराईंदा आहियो, अचो हिते असांजी मदद कयो। कॾहिं मां इंसान आहियां, कॾहिं सुस्ती थींदी आहे, कोताही थींदी आहे, त तव्हां कमु कजो, तव्हां थकिजी पवंदो त मां कमु कंदुमि। हिन करे असां सरदार मुअज़्ज़म अब्बासी साहब खे पियारो आहे। हाणे हो बि खटे थो अल्लाह जे फज़लो करम सां। ऐं हाजी इमाम बख़्श लाइ रुगो तव्हांजो वोट न खपे, वोट हे जिहाद आहे, जिहाद अकबर आहे। वोट जे अलावा निकिरी पओ सभु वर्क ते, निकिरी पओ। हिन में पीर साहब पगारे जी भी तव्हां मदद कंदो पंहिंजे जिहाद में, पंहिंजे क़ौम जे क़ाबिल फर्द जेको तव्हांजो हमदर्द आहे हुनजी बि मदद कंदो। ॿिया बि हिते मेतला साहिबान बि आहिनि, अलॻि अलॻि क़ौमनि जा हिते दोस्त बीठा आहिनि। फुलकोटनि सां सभु प्यार कंदा आहिनि। फुलकोटा क़ौम वॾी प्यारी क़ौम आहे। असांजो प्यारो दोस्त हुयो मुबीन, अल्लाह उनके जन्नतुल फिरदौस में जगह अता फरमाईंदो। हुन वक़्तु माण्हू मज़ाक़ूं कंदा हुआ, हुनखे क़बूल न कंदा हुआ पीपल्स पार्टी वारा, हमेशह हुनजी काट कंदा हुआ। जॾहिं त आसिफ अली ज़रदारी रिहाई कमेटी में हुन पैदल मार्च कयो कराची ताईं, इलाही पंहिंजा ख़र्च कया। अच्छे रंग जी लैंड क्रूज़र जॾहिं हुन वटि हूंदी हुई, मां पुछंदो हुउमि कंहिं ॾिनी, ख़ुदा जो कसम आहे चवंदो अदी फरियाल ॾिनी, जॾहिं त हुनजी पंहिंजी हुई। एतिरो ईमानदार हुयो जो पंहिंजे लीडर जी क़दर कंदे हुनजी भेण जो नालो खणंदो, बाबा मूंखे अदी फरियाल गिफ्ट कई आहे लैंड क्रूज़र, जॾहिं त पंहिंजी हुई लैंड क्रूज़र। मतिलबु अहिड़ो माण्हू जेको पंहिंजी गाॾी लाइक़ चए थो जो मूंखे हुतां मिली आहे। केतिरो सादो हुयो, ग़रीबनि जो यार हुयो। अॼु हलियो वियो त यादि थो अचे। अल्लाह हाजी इमाम बख़्श खे ज़िंदगी ऐं सिहत अता करे। अगरि तव्हां वोट करे कामयाब न कराईंदो त पछतावो थींदो। साईं काइम अली शाह खां हिन पोज़ीशन में कमु न थी सघंदो। साईं खे पीपल्स पार्टी वारा ई साईं जी नथा मञनि। अगरि साईं रिटायरमेंट करे दुनिया घुमे पंहिंजे पोटनि पर पोटनि सां, कॾहिं लंडन वञे, कॾहिं ऑस्ट्रेलिया वञे, टाइम पास करे, कॾहिं उम्र ते हलियो वञे, कॾहिं ज़वारी ते हलियो वञे, साईं हिन उमिरि में असेंबली में छा कंदो, कहिड़ी सियासत कंदो, साईं मूंखे समझ नथी अचे। हाजी इमाम बख़्श खे वोट करे कामयाब कजो इंशाअल्लाह ताला। दरगाह जी मोहर लॻल आहे हाजी इमाम बख़्श खे। असां सभु आज़माईंदा आया आहियूं ॿियनि खे, हाणे हिन नौजवान खे बि आज़माइण जी ज़रूरत आहे। अगरि हाजी साहब कमु न करे सघंदो 5 सालनि खां पोइ फ्यूचर ख़तमु थी वेंदो। हिन में छा आहे?
हिन करे महिरबानी करे हाजी साहब खे ज़रूर इस्तेमाल कयो। मां त हे लफ़्ज़ चवंदुमि, मां त तव्हांजी फेवर में चवां, हाजी साहब में जेको जोशो खरोश आहे उहो इस्तेमाल कयो, हाजी साहब को फ़ाइदो खणो। वॾी तव्हांजी महिरबानी। वधीक मां कुझु न चवंदुमि। सितारो निशान आहे, दुश्मन जो निशान तीर आहे, तीर आज़मायल आहे हर दौर में, कुझु न करे सघियो आहे, बग़ैर पैसनि जे नौकरी न ॾेई सघिया आहिनि, करप्शन रोके न सघिया आहिनि। हाजी साहब सुठो माण्हू आहे, ग़रीब जो हमदर्द आहे ऐं सिंध परस्त आहे। सिंध